अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नाज़ जे प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान अब्दुल मोमिन जोनो। नाज़रीन, नाज़ हार्ट इशू जो अॼु जो मौज़ू आहे मुल्क अंदरि तेज़ीअ सां वधंदड़ महांगाई ऐं ग़रीब अवाम। नाज़रीन, मुल्की हालात गुज़िरियल 8-9 महीननि खां मुसलसल तेज़ीअ सां बिगड़ी रहिया आहिनि। मुल्क ॾेवालपणे जे तरफ़ वधी रहियो आहे। मुल्क जे आमदनी जा ज़रिया महदूद थी था वञनि त ॿिए तरफ़ मुल्क में तेज़ीअ सां वधंदड़ महांगाईअ सबबु ग़रीब तबिको त बुख काटे मजबूर हो, पर हाणे मिडिल क्लास माण्हुनि जो जीअण बि जंजाल बणिजी वियो आहे। त मथां वरी PDM जे गॾियल हुकूमत गुज़िरियल ॾींहुं तेल जी क़ीमतुनि में 35 रुपयनि ताईं वाधि करे रहियल कसर बि पूरी करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त तेल जी क़ीमतुनि में अञा बि 50 खां 60 रुपयनि ताईं कुझु ॾींहं अंदरि वाधि कई वेंदी, जंहिंसां पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं पाकिस्तान जे तारीख़ में पहिरीं दफ़ो 300 रुपयनि खां क्रॉस कंदियूं। ॿिए तरफ़ डॉलर जी क़ीमत बि बेकाबू आहे, जंहिं सबबु मुल्की तारीख़ जे रिकॉर्ड महांगाईअ जी शरह 47% खां टुपी वई आहे। मुल्क में डॉलर जी खोट एतिरी हद ताईं थी वई आहे जो बंदर ते ॿाहिरां खां आयल जहाज़ में लोड थियल खाध पीत जो सामान रक़म न मिलण करे पए ख़राब थी रहियो आहे। मौजूदा हालतुनि में मुल्क में सरमाएदार तबिको सीड़प करण लाइ तयारु न आहे। सीड़प कंदड़ बि मायूस आहिनि, जंहिं सभु मुल्क में हलंदड़ सनअतूं बि तेज़ीअ सां बंदि थी रहियूं आहिनि। काफ़ी तइदाद में मज़दूर बेरोज़गार थी रहिया आहिनि। अमन अमान जी सूरत हाल बि काफ़ी हद ताईं ख़राब थी चुकी आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं मौजूदा सूरत हाल रही त पाकिस्तान श्रीलंका वांगुरु ॾेवालपणे जो शिकार थी वेंदो, जंहिं सबबु महांगाई केतिरा गुना वधी वेंदी, मुल्की हालतूं कंट्रोल खां ॿाहिरि थी वेंदियूं। उन हवाले सां हुकूमत में मौजूदु पार्टियुनि जे अॻुवाननि जो चवणु आहे त मुल्क जे मौजूदा हालतुनि जी ज़िम्मेवार PTI जी हुकूमत आहे, जंहिंजो आलिमी इदारनि सां कयल मुआहिदनि ऐं पॉलिसियुनि सबबु मौजूदा PDM हुकूमत खे महांगाई अमन अमान सां गॾु ॿियनि केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अॼु जेकॾहिं गरीब खे पेट्रोल नथो मिले, अॼु जेकॾहिं मज़दूर पंहिंजे मज़दूरीअ मां पंहिंजे घर जो चरखो नथो हलाए सघे त उहे मुआहिदा IMF आहिनि जेका इमरान खान कया। जो कीमतें बढ़ी हैं, इसकी बुनियाद वो मुआहिदा है जो इस बदबख्त इंसान ने IMF के साथ किया। इस प्राइस इंक्रीज का IMF से कोई ताल्लुक नहीं। इस्माइल ने कहा कि पेट्रोलियम कीमतों में इजाफे का IMF से कोई ताल्लुक नहीं है। उन जगह ते सवाल उहो थो पैदा थिए त जेकॾहिं PTI हुकूमत आलमी इदारनि सां मुआहिदा कया हुआ त तव्हांखे कहिड़ी ज़रूरत पई हुई अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल में 16-17 महीननि लाइ हुकूमत संभालण जी। PTI हुकूमत खे मुदो पूरो करणु ॾिनो वञे, या वरी जॾहिं पोइ हुकूमत असेंबली टोड़ी हुई त तव्हां नई इलेक्शन कराए चूंडी 5 सालनि लाइ इक़्तिदार हासिलु कयो आहे। सवाल ही बि आहिनि त जॾहिं मुल्क जा मुआशी हालात एतिरा ख़राब हुआ त PTI हुकूमत जिते कोरोना सबबु तरक़ी याफ़्ता मुल्कनि समेत पूरी दुनिया जी मैशत तबाही जो शिकार हुई ऐं महांगाईअ खे मुंहुं ॾेई रही हुई, तेल जूं क़ीमतूं दुनिया जे तारीख़ जे बुलंद तरीन सतह ते $122 फ़ी बैरल ते हुयूं। अरब इमारात जहिड़े तेल पैदा कंदड़ मुल्क में पेट्रोल जी क़ीमत 180 पाकिस्तानी रुपया लीटर हुई। उते PTI हुकूमत अवाम खे 149 रुपया लीटर पेट्रोल कीअं थिए ॾिनो। हुकूमत हेल्थ कार्ड सां पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं थरपारक में 10 लख रुपयनि ताईं मुफ़्त इलाज, ग़रीब मुस्तक़ औरतुनि खे एहसास किफ़ालत जा 14,000, कामयाब जवान प्रोग्राम तहत बेरोज़गार नौजवान खे कर्ज़ जी फ़राहमी, कोई भूखा न सोए प्रोग्राम तहत आम माण्हुनि लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में पनाह गाहूं, किसान कार्ड जे मद में ग़रीबनि लाइ सब्सिडियूं समेत ॿिया केतिरा ई प्रोग्राम कीअं हलाए रही हुई। जॾहिं त मुल्क में गारमेंट फील्ड में तरक़ीअ जी शरह तेज़ थियण जे नतीजे में लखनि जी तइदाद में मज़दूर रोज़गार सां लॻी रहिया हुआ। हिंदुस्तान ऐं बांग्लादेश जहिड़नि मुल्कनि खां वधीक एक्सपोर्ट कीअं थी रही हुई। आलमी दर्जाबंदीअ में आउटलुक मनफ़ीअ मां मुस्बत कीअं थियो। FATF में ग्रे लिस्ट हुअण जे बावजूदु तरक़ीअ जी शरह GDP ग्रोथ रेट 5.8 ताईं कीअं पहुतो हुई। किथां पैसो पिया आयो जो डेमनि ते कमु पे हलियो। तरक़ियाती कम बि हली रहिया हुआ। स्टेट बैंक मूजिबि मुल्की ख़ज़ाने में $22 अरब पियल हुआ। मुल्की बचत ख़सारो कहिड़ियुनि पॉलिसियुनि सबबु घटिजंदो पियो वियो।
मोबाइल खां वठी गाॾियुनि ताईं जी खपत में तेज़ी अचण जा कहिड़ा सबब हुआ? मुख़्तलिफ़ कंपनियूं मुल्क में पंहिंजा कारखाना क़ाइमु करण जा मुआहिदा कहिड़ी नोयत ते करे रहियूं हुयूं? ही ऐं ॿिया अहिड़ा केतिरा ई सवाल आहिनि जिन जो जवाबु हुकूमत में मौजूदु मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवाननि खे ॾियणु घुरिजे। उन वक़्तु अपोज़िशन लीडर हूंदे शहबाज शरीफ़ दावा कई हुई त असांखे हुकूमत मिली त 6 महीननि अंदरि मुल्क की मैशत ठीक करे ॾेखारींदासीं। मुस्लिम लीग नून को और ऑपोजिशन को ये मौका मिले कि हम इस कौम की खिदमत करें तो मैं ये कौम से वादा करता हूँ, अगर हमें मौका मिला तो इसी तबाहकुन मस्जिद को इंशाअल्लाह 6 महीनों में उनको अपने पांव पे खड़ा करेंगे। यही हमारा मंशा है, हमारी और कंसिडरेशन नहीं। हुकूमत में अचण खां पोइ हिननि मैशत बजाए सभ खां पहिरीं PDM अॻुवाननि ते मौजूदु नेब में हलंदड़ करप्शन जा केस ख़तमु कया, जंहिं सबबु मुल्की मैशत खे रिवर्स गेयर लॻी वई ऐं मुल्की हालतूं बिगड़ी वियूं, जंहिंजो समूरो इल्ज़ाम इमरान गवर्नमेंट ते हणी रहिया आहिनि। शुरूआत में पोएं हुकूमत जे मुआशी पॉलिसियुनि जे थींदड़ फ़ाइदनि जो क्रेडिट पाण ॾांहुं पिए छिकियऊं, जिन में FATF जे ग्रे लिस्ट मां निकिरणु, माहौलियाती ऐं कोरोना में कामयाब पॉलिसियुनि जे आलमी फोरम ते तारीफ़, यानी कड़वा थू मीठा हफ हफ। यादि रहे त पाकिस्तान वाइट लिस्ट मां ग्रे लिस्ट में फ़रवरी 2018 में नवाज़ लीग जे दौर में शामिलु कयो वियो हो, जंहिं सबबु मुल्क में महांगाई जे शरह में तेज़ीअ सां इज़ाफ़ो थियो हो। मार्च खां अगस्त ताईं पेट्रोल 83 रुपयनि खां 111, अमेरिकी डॉलर 98 खां 137 ताईं पहुची चुका हुआ। उन जॻह ते सवाल उहो उभिरे थो त जुलाई 2017 खां फ़रवरी 2018 ताईं उन वक़्त जी मुस्लिम लीग हुकूमत अहिड़ियूं पॉलिसियूं इख़्तियार कयूं जो मुल्क वाइट लिस्ट मां ग्रे लिस्ट में हलियो वियो। मूंखे भरोसो आहे सरसब्ज़ NPI कैन गवारा थी। नाज़रीन, हार्ट इशू में फ़िलहाल एतिरो, वरी कंहिं ॿिए हार्ट इशू खे खणी नाज़ न्यूज़ ते हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।